आगाह की अवां खे अहम ख़बर है। कराची में सरकारी कोरोना वैक्सीन विक्रो करण वारे केस में अहम अगभराई थी है। पुलिस केस जो अबूरी चालान जुडिशियल मैजिस्ट्रेट ॾखण की अदालत में पेश कर छॾियो है। अवांखे अपडेट कंदालू। ब्रेकिंग न्यूज़ है। पुलिस केस जो अबूरी चालान जुडिशियल मैजिस्ट्रेट ॾखण की अदालत में पेश कर छॾियो है। पुलिस जवाबदार औरत ताहिरा बानो ऐं वकास के क्लीन चिट ॾेई छॾी है। ॿिन्ही जवाबदारनि जा नाला चालान में ख़ारिज कया विया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त ताहिरा बानो ऐं वकास खिलाफ़ सबूत नाहिनि मिलिया। ब्रेकिंग न्यूज़ है। अवांखे अपडेट कंदालू। कराची में सरकारी कोरोना वैक्सीन विक्रो करण वारे केस में अहम अगभराई थी है। पुलिस केस जो अबूरी चालान जुडिशियल मैजिस्ट्रेट ॾखण की अदालत में पेश कर छॾियो। पुलिस जो चवणु आहे त ताहिरा बानो ऐं वकास खिलाफ़ सबूत नाहिनि मिलिया। ॿिन्ही जवाबदारनि जा नाला गिरफ़्तार जवाबदार मोहम्मद ज़ीशान वरिता हुआ। गुज इतला ते जवाबदार रिटायर्ड अमान सुल्तान ऐं मोहम्मद अली के गिरफ़्तार किया वियो आहे।